चौधरी परवेज़ लाही जी पंजाब के वॾे वज़ीर की चूंड खिलाफ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी शुरू थी वई। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी चीफ जस्टिस ममता बंदयाल की सरबराही में जस्टिस एजाज़ुल हसन और जस्टिस मुनीब ते ॿधल प्रे रुकनी बेंच कर रही है। पीटीआई जो वकील बैरिस्टर अली सफ़र सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री पहुंची वियो। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻवान अदालत पहुंची विया। पंजाब के नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़द शहबाज़ उहदे जो कसम खणी वरितो। गवर्नर हाउस लाहौर में हमज़द शहबाज़ के गवर्नर पंजाब अलीगुर रहमान उहदे जो कसम खणायो। हलबरदारी की तकरीब में पार्टी अॻवान कारकुनन ऐं अहम शख्सियतन शिरकत कई। अल्लाह जो शुक्र है जे एक भेरो बीहर असांखे कामयाब कियो। पंजाब के वॾे वज़ीर हमज़द शहबाज़ पंहिंजे उहदे जो बीहर कसम खणण पास संदसि पहिरीं ट्वीट में चयो आहे त मुस्लिम लीग नून जे मेंबरनि समेत आसिफ अली ज़रदारी ऐं चौधरी शुजात जा हू थोरा मञे थो जिन मुल्क में चौधरीअ जी मज़बूती में पंहिंजो अहम किरदार अदा कयो। हमज़द शहबाज़ पहुच पोइ ख़ुदा जी मख़लूक जी ख़िदमत जो मिशन जारी रखंदो। चौधरी शुजात मेंबरन के यह हिदायत जारी कई जेका इमरान कई हुई। सिंध समाज वफाकी वसीर मरियम मुरक्सिब चयो आहे त कूड़ फसाद ऐं मुनाफ़िकत ज़रिए मुल्क के नुक़सान पहुचाए पियो वञे। रूलिंग इमरान के हक़ में हुजे हाथ आइनी ऐं हमज़ा के हक़ में हुजे त गैर आइनी। पीटीआई वारा जे फैसले ते खुशी मलाई उहो ई कंहिं ॻिची में पइजी वियो। घर मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त वॾे वज़ीर जी चूंड सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते थी। इमरान खान क़ौम खे गुमराह करे रहियो आहे। पीटीआई वारनि जी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन करणु घुर्जे। चयो पियो त हुकूमत धांधी करे रही आहे। सुप्रीम कोर्ट आख़िरी उम्मीद है उनखां पोइ मरकज़ ऐं सूबे में बेतमादी की रिथ आणी पवंदी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त माण्हुनि खे अहिड़ी सियासत खां नफ़रत आहे जिते मेंबरनि जी ख़रीद विकिरे लाइ मंडी लॻंदी आहे। लाहौर में सॼो कमु रिथा बंदी तहत थियो। संदन कामयाबी बि संदन हार आहे। ॿिनि ख़ानदाननि में लड़ाई नवाज़ शरीफ ख़ानदान जे लाइ बि पैगाम आहे। इक़्तिदार जे बुखियुनि जो बाज़ार रुगो पंहिंजनि केसनि खां बचण लाइ आहे। कौम ॾिसी वठे त नवाज़ शरीफ ऐं आसिफ ज़रदारी हिकु आहिनि। फज़ल रहमान घरू भेड़ जा बयान ॾेई वियो आहे। डॉलर 250 रुपए जो थी वियो त 10 करोड़ पाकिस्तानी गुरबत जे वर चढ़ी वेंदा। चौधरी शुजात बीमार है। संदसि फैसले करण की सलाहियत महदूद है। चौधरी शुजात का कागज़ ते अंगूठो लगाए पियो। पीटीआई पाण फवाद चौधरी चयो आहे डेप्टी स्पीकर अवाम के मैंडेट ते धाड़ो हयो। सीनियर कानूनदानन मुतफ़िक़ आहिनि त डेप्टी स्पीकर की रूलिंग आइन के खिलाफ है। इमरान खान इक़्तिदार न पर ॿीहर चूंडू चाहे तो। हिन निज़ाम खिलाफ अवाम में कावड़े मायूसी है। डेप्टी स्पीकर काल इख़लाक़ियात जो जनाज़ो कढियो। उम्मीद है तो सुप्रीम कोर्ट इंसाफ़ कंदी। इंसाफ़ न मिलियो तो कोई माण्हू पाण पंहिंजो रस्तो इख्तियार कंदा। वो ताक़तवर धुरियुनि खे चवे थो त पाकिस्तान सां खेॾण न कनि। हमज़द शहबाज़ पंजाब जो चूंडियल वॾो वज़ीर नाहे। इमरानन के एहतजाजी करणो आहे त पंहिंजे कानूनी सलाहकारनि खिलाफ़ कनि। जिन सुप्रीम कोर्ट में हासिल कयल फैसले के डेप्टी स्पीकर पंजाब असेंबली रुगो वर्जायो आहे। मुस्लिम लीग नून के अॻवान परवेज़ रशीद चयो आहे तो इहो फैसलो आहे जंहिं ते इमरानन झुमिरियूं पे पातियूं ऐं मिठायूं विरायूं। कराची के मुख्तलिफ इलाक़न में सनोमी सदर ओल्ड सिटी एरिया लियारी शार फैसल ते हल्की बरसात थी। मलीर लांढी कायदाबाद कुरगी ऐं भर वारनि इलाइक़नि में भी सनोमी पियो। मौसमियात खाते जो चवणु आहे कराची में
24 खां 26 जुलाई दौरान तेज़ मींहुं जो इम्कान आहे। शहर में 100 मिलीमीटर या उन खां वधीक बरसात पइजी सघे थी। मौसमियात खाते मूजिब चौमासे वारे सिस्टम जो ज़ोर तमाम घणो आहे। कराची में गजगोड़ ऐं खिड़नि सां गॾु तेज़ हवाऊं हलण जो भी इम्कान आहे। कराची में अॼु शाम या रात खां बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियण जो इम्कान आहे।